ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 28/2/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार भारतवासियुनि खे सिद्ध करे ॿुधाइणो आहे कि शिव जयंती ही गीता जयंती आहे। गीता सां पोइ थींदी आहे श्री कृष्ण जयंती। प्रश्न आहे, कंहिं बि धर्म जी स्थापना जो मुख्य आधार छा आहे? धर्म स्थापक कहिड़ो कार्य न कंदा आहिनि जो बाप कंदा आहिनि? उत्तर आहे, कहिड़े बि धर्म जी स्थापना जे लाइ पवित्रता जो बल खपे। सभी धर्म पवित्रता जे बल सां स्थापना थींदा आहिनि। कंहिं बि धर्म जो मुख्य आधार छा आहे? स्थापना जो पवित्रता जे बल सां ई सभु धर्मनि जी स्थापना थींदी आहे। सभी धर्म पवित्रता जे बल सां ई स्थापना थिया आहिनि, लेकिन कोई बि धर्म स्थापक कंहिंखे पावन न ठाहींदा आहिनि। छो जी सभु धर्म स्थापन थींदा आहिनि तॾहिं धर्म स्थापन थींदा आहिनि तॾहिं माया जो राज्य आहे। सभिनि खे पतित थियणो ई आहे। पतितनि खे पावन ठाहिण इहो बाप जो ई कमु आहे। उहो ई पावन ठाहिण जी श्रेष्ठ मत ॾींदा आहिनि। त कहिड़ी बि धर्म जी स्थापना जे लाइ पवित्रता जो बल खपे। सभी धर्म पवित्रता जे बल सां स्थापना थी वेंदा आहिनि, लेकिन कोई बि धर्म स्थापक कंहिंखे पावन न ठाहींदा आहिनि। पोइ भले ई उन्हनि जे धर्म जी वृद्धि थींदी वञे, लेकिन छो जी माया जो राज्य आहे त सभु पतित ई हूंदा आहिनि, त सभिनि खे पतित थियणो ई आहे। लेकिन बाबा ई जो धर्म स्थापन कंदा आहिनि त धर्म बि स्थापना कंदा आहिनि ऐं सभिनि खे पवित्र बि ठाहे ॾींदा आहिनि। पवित्रता जे बल सां, बाबा जी प्योरिटी जे बल सां सभु पावन थींदा आहियूं। उहो धर्म बि स्थापना थींदी आहे, पूरी सृष्टि पावन थी वेंदी आहे। बाक़ी सभु धर्म स्थापक ईअं न कंदा आहिनि। गीता हिन पाप जी दुनिया सां ओम शांति। हाणे ॿारनि सम्झियो आहे कि पाप जी दुनिया कंहिंखे ऐं पुण्य जी दुनिया अथवा पावन दुनिया कंहिंखे चइबो आहे। वास्तव में पाप जी दुनिया इहा भारत ई आहे ऐं भारत ई पोइ पुण्य जी दुनिया स्वर्ग ठाहींदो आहे। पाप जी दुनिया इहा भारत आहे ऐं भारत ई पोइ पुण्य जी दुनिया स्वर्ग ठाहींदो आहे। भारत ई भ्रष्ट हुयो, भारत ई दोजक ठहियो। छो जी कामचिता ते जलदा रहंदा आहिनि न। हुते कामचिता ते कोई जलदो न आहे, हुते कामचिता आहे ई न। ईअं बि न चईंदासीं कि सत्युग में कामचिता आहे। इहा सम्झण जी ॻाल्हि आहे। पहिरियों प्रश्न उठंदो आहे कि भारत जो पतित दुखी आहे, सो भारत पावन सुखी हुयो ज़रूरु। चईंदा बि आहिनि आदि सनातन हिंदू धर्म हुयो। हाणे आदि सनातन कंहिंखे चईंदासीं? आदि माना छा? सनातन माना छा? पोइ आदि अर्थात सत्युग। त सत्युग में केरु हुया? ये त सभिनि खे मालूम आहे कि सत्युग में लक्ष्मी नारायण हुया। ज़रूरु उहो बि कंहिंजी संतान हूंदा त सत्युग जा मालिक ठहिया। सत्युग स्थापना करण वारो त हुयो परम पिता परमात्मा, हुननि जी संतान हुया। परंतु हिन समय पंहिंजे खे हुननि जी संतान न सम्झंदा आहिनि। अगरि संतान सम्झंदा त बाप खे ॼाणंदा, बाप खे त ॼाणंदा ई न आहिनि। हाणे हिंदू धर्म त गीता में आहे ई न। गीता में त भारत जो नाम पयल आहे। उहो कहलाईंदा आहिनि हिंदू महासभा। हाणे बाबा चवनि था हिंदू धर्म त गीता में आहे, लिखियलु ई न आहे। गीता में त भारत जो नाम लिखियलु आहे, हिंदू महासभा चई ॾींदा आहिनि। हाणे श्रीमद भगवत गीता सर्वशास्त्रमयी शिरोमणि आहे न। गीता जयंती बि मल्हाईंदा आहिनि, शिव जयंती बि मल्हाईंदा आहिनि। हाणे शिव जयंती कॾहिं हुई इहे बि मालूम हुजणो खपे। पोइ आहे श्री कृष्ण जयंती। हाणे तव्हां ॿार ॼाणे चुकिया आहियो शिव जयंती खां पोइ गीता जयंती, गीता जयंती खां पोइ श्री कृष्ण जयंती। गीता जयंती सां ई देवी देवता धर्म जी स्थापना थींदी आहे। पोइ गीता जयंती सां गॾु महाभारत जो बि कनेक्शन आहे। उन्हनि में पोइ ईंदी आहे युद्ध जी ॻाल्हि। ॾेखारींदा आहिनि युद्ध जे मैदान में 3 सेनायूं हुयूं, यादव, कौरव ऐं पांडव।
यादव मूसल कढंदा आहिनि। हुते शराब पीतो ऐं मूसल कढिया। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे बराबरि मूसल बि निकिरनि था न, उहो बि पंहिंजे कुल जो विनाश करणु हिक ॿिए खे धमकी ॾींदा रहंदा आहिनि। उहो बि पंहिंजो कुल खे विनाश करण जे लाइ हिक ॿिए खे धमकी ॾींदा रहंदा आहिनि। सभु क्रिश्चन माण्हू आहिनि न, उहो ई यूरोप वासी यादव ठहिया त हिकु आहे उन्हनि जी सभा आहे, उन्हनि जो विनाश थियो, आपस में लड़ी मरी विया। उन्हनि में सॼो यूरोप अची वियो, उन्हनि में इस्लामी बौद्धिक क्रिश्चन सभु अची विया। हिते पोइ आहे कौरव पांडव। कौरव बि विनाश खे प्राप्त कंदा, बाक़ी थींदी पांडवनि जी विजय, जो बाबा सां गॾु आहिनि हुननि जी विजय थींदी। हाणे प्रश्न उठंदो आहे गीता जो भॻवानु केरु, जंहिं सहज राजयोग सहज ज्ञान सिखलाए करे राजाउनि जो राजा ठाहियो। हाणे प्रश्न उठंदो आहे कि गीता जो भॻवानु केरु आहे, जंहिं असांखे सहज राजयोग ऐं ज्ञान सिखलाए करे राजाउनि जो बि राजा ठाहियो अथवा पावन दुनिया स्थापना कई। श्री कृष्ण आयो कॾहिं? कौरव त कलयुग में आहिनि। कौरव पांडवनि जे समय श्री कृष्ण कीअं अची सघंदो? श्री कृष्ण जयंती मल्हाईंदा आहिनि। सत्य गांधी में 16 कला श्री कृष्ण खां पोइ 14 कला राम जी। श्री कृष्ण त प्रिंस जो बि प्रिंस हला हेॾा। हाणे जेका द्वापर कलयुग में प्रिंस आहिनि हुननि जो बि प्रिंस आहे। त विकारी प्रिंस माण्हू बि श्री कृष्ण खे पूजंदा आहिनि। श्री ॼाणंदा आहिनि उहो सत्युग जो 16 कला संपूर्ण प्रिंस हुयो। असां त विकारी प्रिंस आहियूं। ज़रूरु प्रिंस माण्हू बि ईअं चईंदा न। हाणे पोइ शिव जयंती बि आहे, मंदर बि वॾा वॾा उन्हनि जा बि ठहियल आहिनि। उहो निराकार शिव जो मंदिर आहे। उन्हनि खे ई परमपिता परमात्मा चईंदासीं। ब्रह्मा विष्णु शंकर बि देवता ठहिया। शिव जयंती भारत में ई मल्हाइबी आहे। हाणे ॾिसो शिव जयंती अचण वारी आहे। सिद्ध करे सम्झाइणो आहे। शिव खे ई चइबो आहे ज्ञान सागर, अर्थात सृष्टि खे पावन करण वारो परमपिता परमात्मा। त इहे सिद्ध करे असांखे ॿुधाइणो आहे। गांधी बि ॻाईंदा हुया न, श्री कृष्ण जो नाम न वठंदा हुया। गांधी बि ॻाईंदा हुया श्री कृष्ण जो नाम न वठंदा हुया। हाणे प्रश्न उठंदो आहे शिव जयंती सो गीता जयंती या श्री कृष्ण जयंती सो गीता जयंती। शिव जयंती सो गीता जयंती या श्री कृष्ण जयंती सो गीता जयंती। त पहिरियों त शिव बाबा ईंदा, पोइ गीता ॿुधाईंदा, पोइ श्री कृष्ण जो जनम थींदो। त शिव जयंती सो गीता जयंती, पोइ गीता जयंती सो श्री कृष्ण जयंती। हाणे श्री कृष्ण जयंती त सत्युग में चईंदासीं। शिव जी जयंती कॾहिं थी कंहिंखे पतो न आहे। शिव त निराकार आहे, परमपिता परमात्मा। उन्हनि सृष्टि रची संगम थी। सत्युग में हुयो श्री कृष्ण जो राज्य, त ज़रूरु पहिरियों शिव जयंती हूंदी। ॿार त ब्राह्मण कुल भूषण सर्विस ते तत्पर रहंदा आहिनि। उन्हनि खे इहा जो ॿार सर्विस ते तत्पर रहंदा आहिनि, उन्हनि खे इहे ॻाल्हियूं बुद्धि में लाइणियूं आहिनि कि भारतवासियुनि खे कीअं सिद्ध करे ॿुधायूं कि शिव जयंती सो गीता जयंती, पोइ गीता सां श्री कृष्ण जयंती अथवा राजाउनि जी बि राजा जी जयंती। श्री कृष्ण आहे पावन दुनिया जो राजा। हुते त राजा ई आहे न। हुते श्री कृष्ण जन्म वठी करे गीता त न ॿुधाई न। सत्युग में महाभारत लड़ाई आदि त न थी सघंदी आहे न, उहो त हाणे संगम ते थींदी। तव्हां ॿारनि खे अच्छी तरह हिन ॻाल्हियुनि खे सम्झी करे पोइ ॿियनि खे सम्झाइणो आहे। योग युक्त थी करे सम्झाईंदासीं त कंहिंखे बि तीर लॻी सघंदो आहे, सम्झ में अची सघंदो आहे। पांडव ऐं कौरव सभा मशहूरु आहे। पांडव पति ॾिखलाईंदा आहिनि श्री कृष्ण खे। श्री कृष्ण सर्व पांडवनि जो पति। सम्झंदा आहिनि उन्हनि सहज ज्ञान ऐं राज्य सिखलाई। हाणे वास्तव में लड़ाई जी त कोई ॻाल्हि न आहे। बाबा चवनि था हाणे लड़ाई जी त कोई ॻाल्हि कोन्हे। विजय त पांडवनि जी थी।
जे परमपिता परमात्मा सां सहज राजयोग, जेके परमपिता परमात्मा सहज राजयोग सिखलाईं, विजय त उनजी थी न। उहे ई 21 जन्म सूर्यवंशी चंद्रवंशी ठहिया। पोइ जेके परम बाबा राजयोग सिखलाईं उहे ई 21 जन्म सूर्यवंशी ऐं चंद्रवंशी ठहिया। त पहिरियों सम्झाइणो आहे हिंदू महासभा वारनि खे। सभाऊं त ॿिया बि आहिनि, लोकसभा, राज्यसभा। ये हिंदुअनि जी सभा मुख्य आहे। जीअं 3 सेनायूं ॻायल आहे न, यादव, कौरव, पांडव, ऐं इहो थियो पोइ संगम ते। त बाबा चवंदा आहिनि ईअं ई कहिड़ी कहिड़ी सभा आहे, हिंदू सभा, लोकसभा, राज्यसभा। त हाणे सतयुग जी स्थापना थिए थी, श्री कृष्ण जे जन्म जी तयारी थिए थी। गीता ज़रूरु संगम ते ई ॻाई आहे। हाणे संगम ते कंहिंखे लाहियो आहे, कंहिंखे लाहियो? श्री कृष्ण त अची न सघे, उन्हनि खे छा पई जो पावन दुनिया छॾी करे पतित दुनिया में ईंदा। श्री कृष्ण त न ईंदो न। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे 84 जन्म में आहे। कई माण्हू पोइ सम्झंदा आहिनि श्री कृष्ण हाज़िर हुज़ूर आहे, सर्वव्यापी आहे। श्री कृष्ण जा भक्त चईंदा इहे सभु श्री कृष्ण श्री कृष्ण सभु रूप धरिया अथई। राधे पंथी वारा पोइ चईंदा राधे ई राधे, असां बि राधे, तव्हां बि राधे। अनेक मतियूं निकिरी पयूं आहिनि न, अनेक मतियूं हिन दुनिया में आहिनि। कई चईंदा आहिनि पोइ ईश्वर सर्वव्यापी, कई चईंदा आहिनि श्री कृष्ण सर्वव्यापी, कई चईंदा आहिनि पोइ राधे सर्वव्यापी। हाणे बाप तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, उहो बाप वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी आहे। त हाणे तव्हां ॿारनि खे बि अथॉरिटी ॾियनि था की कीअं हिन सभिनि खे सम्झायो। वो वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी बाबा असां सभिनि खे बि ये अथॉरिटी ॾियनि था कि तव्हां बि उन्हनि खे, जीअं बाबा असांखे अथॉरिटी सां चईंदा आहिनि, असां बि बाबा खे यादि करे सत्यदात्री शक्ति धारण करे पावन ठही असां बि बाप समान ठही करे ईअं सभिनि खे सम्झायूं। हिंदू महासभा वारनि खे सम्झायो, उहे हिन ॻाल्हियुनि खे सम्झी सघंदा। उहे पंहिंजे खे रिलीजियस माइंडेड सम्झंदा आहिनि। गवर्नमेंट त कोई धर्म खे मञंदी न आहे, उहो ख़ुदि ई मुंहिंजल आहे। शिव परमात्मा निराकार ज्ञान जो सागर, ॿियो कोई ज्ञान जो सागर, ॿियो कंहिंखे ज्ञान जो सागर न चई सघंदासीं। उहे जॾहिं सम्मुख अची करे ज्ञान ॾियनि तॾहिं त राजा जी स्थापना थींदी न। जॾहिं बाबा अची करे ज्ञान ॾियनि तॾहिं त राजे जी स्थापना थींदी। पोइ त बसि राजे जी स्थापना थी वई, पोइ सम्मुख तॾहिं ईंदा जॾहिं राजा ई गवाईंदासीं। त सिद्ध करे सम्झाइणो आहे शिव परमपिता परमात्मा आहे, निराकार ज्ञान जो सागर। शिव जयंती सो गीता जयंती, हिन ते नाटक ठाहिणो आहे जो मनुष्यनि जी बुद्धि सां श्री कृष्ण जी ॻाल्हि निकिरी वञे, ताकि उन्हनि खे पतो लॻे कि निराकार शिव परमपिता परमात्मा ई पतित पावन आहे, जो हिन सृष्टि ते अची करे असांखे पावन ठाहींदो आहे, जो असांजे लाइ स्वर्ग जहिड़ी दुनिया ठाहे ॾींदा आहिनि। शास्त्र आदि जो बि ठहिया आहिनि उहे सभु मनुष्य मत ते ठहिया आहिनि, मनुष्य ठाहिया आहिनि न। बाबा जो शास्त्र त कोई आहे न। बाबा चईंदा आहिनि मां सम्मुख अची करे तव्हां ॿारनि खे बिगर सां प्रिंस ठाहींदो आहियां, पोइ मां हली वेंदो आहियां। इहे नॉलेज मां ई सम्मुख ॿुधाए सघंदो आहे। उहो गीता ॿुधाइण वारा भल गीता ॿुधाईंदा आहिनि, परंतु हुते भॻवानु सम्मुख त न आहे। त भॻवानु अच कीअं थियो? चईंदा आहिनि गीता जो भॻवानु सम्मुख हुयो जो स्वर्ग ठाहे करे हली वियो। त छा उहो गीता ॿुधाइण सां कोई मनुष्य स्वर्गवासी थी वेंदो? मरण समय बि मनुष्य खे गीता ॿुधाईंदा आहिनि, ॿियो कोई शास्त्र न ॿुधाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मरण जे समय बि माण्हुनि खे गीता ॿुधाईंदा आहिनि, ॿियो कोई शास्त्र न ॿुधाईंदा आहिनि। छो जो गीता सां स्वर्गवासी थींदा आहियूं, ॿिए के ग्रंथ शास्त्र सां स्वर्गवासी न थींदासीं। इहे बि सम्झण जी ॻाल्हि आहे। सम्झंदा आहिनि गीता सां स्वर्ग जी स्थापना थी, इन करे गीता ई ॿुधाईंदा आहिनि।
बाबा चईंदा आहिनि त उहा गीता हिकु हुजणी खपे, ॿिया धर्म सभु पुठियां ईंदा आहिनि, त उहा गीता हिकु ई हुजणी खपे न। गीता सां स्वर्ग जी स्थापना थिए, इन करे गीता ई ॿुधाईंदा आहिनि त स्वर्गवासी लिखणो मतिलबु गीता त ॿुधायो त उहा गीता हिकु हुजणी खपे न। ॿिए धर्म सभु पुठियां ईंदा आहिनि, ॿियो कोई हीअं चई न सघंदो आहे तव्हां स्वर्गवासी ठहींदा। पोइ मनुष्य खे पिलाईंदा बि आहिनि गंगा जल, यमुना जल न पिलाईंदा आहिनि, गंगा जल जो महत्व आहे। ॾाढा वैष्णव माण्हू वेंदा आहिनि, मटको भरे करे हली ईंदा आहिनि, पोइ उन्हनि मां बूंद बूंद विझी करे पीअंदा आहिनि, सभु रोग मिटी वञनि। वास्तव में इहे ज्ञान अमृत जी धारा आहे जंहिंसां 21 जन्मनि जे दुख मिटी वेंदा, जंहिंसां 21 जन्मनि जा दुख मिटी वेंदा। तव्हां चैतन्य ज्ञान गंगाउनि में सनानु करण सां मनुष्य स्वर्गवासी थी वेंदो आहे। हुन गंगा में सनानु करण सां न असां चैतन्य ज्ञान गंगाउनि सां मनुष्य स्वर्गवासी ठहींदो, सनानु करण सां, तव्हां ज्ञान ॿुधण सां। त ज़रूरु पिछाड़ी में ज्ञान गंगायूं निकितियूं हूंदियूं न, उहो पाणी जी नदियूं त आहिनि, ईअं थोरी कोई पाणी पीअण सां देवता ठही वेंदो। हिते कोई थोरो ई ज्ञान ॿुधंदो आहे त स्वर्ग जो हक़दार थी वेंदो आहे। इहा आहे ज्ञान सागर, शिव बाबा जी ज्ञान गंगायूं आहिनि। ज्ञान सागर गीता ज्ञान दाता हिकु शिव बाबा श्री कृष्ण न, सत्युग में पतित कोई हूंदो न आहे जंहिंखे ज्ञान ॾियो। ये सभु ॻाल्हियूं बाप, ये सभु ॻाल्हियूं भॻवानु वेही करे असां सभिनि आत्माउनि खे सम्झाइनि था। हे अर्जुन व हे संजय, नाम मशहूरु आहे न, लिखण में ॾाढो तिखो आहे, निमित ठहियलु आहे न। हाणे शिव जयंती ईंदी आहे त हुन ते वॾे वॾे अक्षरनि में लिखणो खपे। बाबा चईंदा आहिनि लिखण में ॾाढो तिखो आहे। हे अर्जुन, हे संजय, नाम मशहूरु आहे न, त बाबा चईंदा आहिनि उहो जगदीश भाई जेके संजय चई न, त हिन में लिखण में ॾाढो तिखो आहे, निमित ठहियो न। हाणे शिव जयंती ईंदी आहे त हुन ते वॾे वॾे अक्षरनि में लिखणो खपे। शिव थी वियो निराकार, उन्हनि खे ज्ञान सागर ब्लेसफुल चइबो आहे न। श्री कृष्ण खे नॉलेजफुल ब्लेसफुल न चईंदासीं। शिव परमपिता परमात्मा ई नॉलेज ॾींदा आहिनि, रहम कंदा आहिनि असां सभिनि जे मथां। श्री कृष्ण खे नॉलेजफुल ब्लेसफुल न चईंदासीं, शिव परमात्मा ई नॉलेज ॾींदा आहिनि जो असां ते ब्लेस कंदा आहिनि। नॉलेज ई रहम आहे न, मास्टर रहम कर पढ़ाईंदा आहिनि बाबा असांखे, मास्टर रहमदिल ठही करे पढ़ाईंदा आहिनि त बैरिस्टर इंजीनियर आदि ठही वेंदा आहिनि। दुनिया में बि मास्टर रहम करे पढ़ाईंदो आहे त बैरिस्टर इंजीनियर ठही वेंदा आहिनि। सत्युग में ब्लेस जी दरकार न आहे, हिते ई रहम ब्लेस थींदी आहे। त पहिरियों सिद्ध करिणो आहे कि निराकार ज्ञान सागर शिव जयंती सो गीता जयंती, व सत्युगी साकार श्री कृष्ण जयंती सो गीता जयंती। ही सिद्ध करे ॿुधायो। बाबा जीअं असां ते रहम करे इहे नॉलेज ॾियनि था, असांखे पुरुषारत कराइनि था, हूअं असांखे बि ॿियनि ते रहम करे करे उन्हनि खे पुरुषारत कराइणो, हुननि खे सिद्ध करे ॿुधाइणो आहे। हुननि जी बुद्धि खे हिन दुनियावी ॻाल्हियुनि में कढी करे बाबा जी ज्ञान ॿुधाइणो आहे ताकी उहे बि कुझु न कुझु वरसो वठी वठनि, ताकी उहे बि आत्मायूं कुझु न कुझु वरसो वठी वठनि। तव्हां ॼाणंदा आहियो जो बि पैगंबर आदि ईंदा आहिनि उहे पावन न ठाहींदा आहिनि। द्वापर खां माया जो राज्य हुजण सां सभु पतित थी वेंदा आहिनि। पैगंबर आदि जो ईंदा आहिनि उहे पावन न ठाहींदा आहिनि, उहे त पावन आत्मा ईंदी आहे, पंहिंजो धर्म स्थापन करे पोइ पंहिंजो ॿियो जन्म वठी वठंदी आहे, पावन थोरी ठाहींदा आहिनि। द्वापर खां माया जो राज्य शुरू थींदो आहे त उन्हनि में एतिरी शक्ति थोरी आहे कि उहे ॿियनि खे पावन ठाहे सघनि, ख़ुदि बि हुन दुनिया में सदा पावन रही सघनि। पोइ जॾहिं तंग थी वेंदा आहिनि त चईंदा आहिनि असां वञूं। जो धर्म स्थापन कंदा आहिनि उहे पोइ वृत्ति खे पाईंदा वेंदा आहिनि। पवित्रता जे बल सां धर्म स्थापन कंदा आहिनि, पोइ अपवित्र ठहिणो ई आहे।
मुख्य आहिनि ही 4 धर्म। इन्हनि सां ई वृद्धि थींदी वेंदी आहे न। टाल टालियूं निकिरंदी रहंदियूं आहिनि। शिव जयंती गीता जयंती सिद्ध थियण सां ॿिया सभु शास्त्र उड़ी वेंदा आहिनि। छो जो उहो मनुष्य ठाता आहिनि। वास्तव में गीता जो शास्त्र, भारत जो शास्त्र आहे ही हिकु गीता। मोस्ट बिलवेड बाप केतिरो सहज करे सम्झाईंदा आहिनि। उन्हनि जी श्रेष्ठ ते श्रेष्ठ मत आहे। हाणे तव्हांखे सिद्ध करे सम्झाइणो आहे, सिद्ध करणो आहे कि निराकार ज्ञान सागर जयंती सो गीता जयंती। हाणे सतयुगी साकार श्री कृष्ण जयंती सो गीता जयंती। हिन जे लाइ ॾाढी कॉन्फ्रेंस सॾु कंदा आहिनि, मतिलबु कॉन्फ्रेंस कंदा आहिनि। ये ॻाल्हि सिद्ध थी वञे पोइ सभु पंडित तव्हांखे अची करे लक्ष्य ॾींदा। अगरि कंहिंखे बि सम्झ में अची वियो त उहो असांखे लक्ष्य ॾींदा। शिव जयंती ते कुझु त करिणो आहे न। हिंदू महासभा वारनि खे सम्झायो। उन्हनि जी वॾी सभा आहे बाबा चवंदा। सतयुग में आदि सनातन देवी देवता धर्म हुयो। बाक़ी सभा आदि कोई न आहे। सभायूं आहिनि संगम ते। पहिरियों त सिद्ध करणो आहे वास्तव में आदि सनातन सभा आहे इहा ब्राह्मणनि जी। असां ब्राह्मणनि जी आदि सनातन सभा आहे। असां पांडवनि जी। पांडवनि ई विजय पाई त पोइ उहे ई स्वर्गवासी थींदा न। हाणे त कोई आदि सनातन देवी देवताउनि जी सभा न चई सघंदासीं। त वास्तव में आदि सनातन सभा आहे असां ब्राह्मणनि जी, पांडवनि जी। पोइ इहे ई पांडव ब्राह्मण वञी करे सतयुग में देवी देवताउनि जी सभा थींदी। हाणे त हुन आत्मा पावन थिए थी। बाक़ी आत्मा पावन थी वेंदी पोइ 5 तत्वनि जो शरीर बि त असांखे मिलंदो। उहो सतयुग में वञी करे आदि सनातन देवी देवताउनि जी सभा सतयुग में लॻंदी। असां त पंहिंजे बुद्धि जे नेत्र द्वारा बि बाबा चईंदा आहिनि न, सतयुग में वञी करे होॾे पंहिंजी बुद्धि लॻायो, बुद्धि द्वारा ॾिसो। त बाबा चवनि था देवताउनि जी सभा न चईंदासीं, उहा आहे सॉवरेनिटी। हिते जेकी हाणे आहे उन्हनि खे देवताउनि जी सभा न चईंदासीं, आदि सनातन सभा चई सघंदासीं। कल्प जे छो जो हुते त सभिनि जी आत्मा और शरीर हिकदमि प्योर हूंदो। केॾो सोनो आदि सां सभु सजल आदि हूंदा न, हीरे सोने आदि ते पूरी दुनिया ई सोने हीरे जी सजल हूंदी। कल्प जे संगम ते इहे सभायूं हुयूं। उन्हनि में बि हिकु आहे पांडव सभा जेकी आदि सनातन ब्राह्मणनि जी सभा चईंदासीं। उहो कोई न ॼाणंदा आहिनि। श्री कृष्ण जे नाम सां ब्राह्मण न आहे। ब्राह्मणनि जी चोटी ब्रह्मा जे नाम सां आहे। ब्राह्मणनि जी चोटी ब्रह्मा जे नाम सां आहे। ब्रह्मा जे नाम सां तव्हां ब्राह्मण सभा चईंदासीं न। इहे ॻाल्हियूं सम्झाइण वारो बि बुद्धिवान खपे। ब्राह्मणनि जी चोटी ब्रह्मा सां आहे। ब्रह्मा जे नाम सां असां तव्हां ब्राह्मण सभा चईंदव। त ब्रह्मा बाबा जे नाम सां असां ब्राह्मणनि जी सभा आहे। इहे ॻाल्हियूं सम्झाइण वारो बि बुद्धिवान खपे। हिन में ज्ञान जी पाराकाष्ठा खपे। निराकार शिव ही गीता ज्ञान दाता दिव्य चक्षु विधाता है। निराकार शिव ही गीता ज्ञान दाता है। असांखे गीता ज्ञान ॾियण वारो दिव्य चक्षु विधाता। असांखे दिव्य चक्षु अर्थात दिव्य नेत्र प्रदान कयो अथई, जंहिंसां असां बाबा जे ज्ञान खे सम्झी सघंदा आहियूं, स्वयं खे, बाप खे, पंहिंजे घर, हिन सृष्टि जे आदि मध्य अंत खे सम्झी सघंदा आहियूं। इहे सभु धारण करे पोइ कॉन्फ्रेंस सॾु करणी खपे। जो सम्झंदा आहिनि उहे सिद्ध करे ॿुधाए सघंदा आहिनि। उन्हनि खे आपस में मिलणो खपे। त इहे सभु धारण करो पहिरियों ज्ञान खे, पोइ कॉन्फ्रेंस सॾु करो। पोइ कॉन्फ्रेंस करे जो सम्झंदा आहिनि असां सिद्ध करे ॿुधाए सघंदा आहियूं। उन्हनि खे आपस में मिलणो खपे।
ऐं कॉन्फ्रेंस करे करे पोइ दुनिया वारनि खे बि सम्झाइणो खपे। लड़ाई जे मैदान में मैसेज कमांडर शादी जी सभा हूंदी आहे न, लड़ाई जे मैदान में मेजर्स कमांडर आदि जी सभा हूंदी आहे न, मतिलबु जो लड़ाई करण वारा हूंदा आहिनि मैदान ते वेंदा आहिनि, उहे बि पहिरियों जो वॾा वॾा हूंदा आहिनि कमांडर आदि पहिरियों मिलंदा आहिनि, सभा कंदा आहिनि, डिस्कस कंदा आहिनि, डिसीजन वठंदा आहिनि, पोइ सभिनि खे डायरेक्शन ॾींदा आहिनि। त हिते असां बि जेका जेका ॿार सम्झंदा आहिनि, जेका बि निमित आहिनि, वॾा समझदार, उहे सम्झंदा आहिनि की असां सिद्ध करे ॿुधाए सघंदा वेंदा आहिनि तरीक़े सां, उन्हनि खे मिली करे सभा करणी खपे। पोइ यथार्थ जो बि निर्णय निकिरे उनखे पोइ ॿियनि खे उन रीति तयारु करणो खपे, ईअं पूरी दुनिया खे ईअं ॿुधाइणो खपे। ये कमांडर महारथियुनि खे चइबो आहे। त बाबा जी हिन यज्ञ में कमांडर केरु आहिनि? जो महारथी आहिनि। बाबा क्रिएटर डायरेक्टर आहे न, स्वर्ग जी रचना कंदा आहिनि, पोइ डायरेक्शन ॾींदा आहिनि, महासभा ठाहियो, पोइ हिन ॻाल्हि खे उठायो। हाणे बाबा सभिनि खे डायरेक्शन ॾियनि था कि महासभा ठाहियो ऐं हिन ॻाल्हि खे उठायो कि शिव जयंती सो गीता जयंती या श्री कृष्ण जयंती सो गीता जयंती, अर्थात शिव बाबा गीता ॿुधाई या श्री कृष्ण गीता ॿुधाई, हिन ॻाल्हि खे उठायो। त बाबा चवनि था हाणे शिव जयंती ते असां ब्राह्मणनि खे कुझु नयो करणो खपे, ब्राह्मण सभा खे सभिनि खे ॿुधाइणो खपे। गीता जो भॻवानु सिद्ध थियण सां पोइ सभु सम्झंदा कि उन्हनि सां योग लॻाइणो खपे, सभी सम्झी वेंदा त सभी उन सां योग लॻाईंदा त सभी आत्मायूं जगी वेंदियूं, त सभु कुझु विनाश थी वेंदो, बाबा जी माला ठही वेंदी, सभु मथे हली हलंदासीं। बाबा चवंदा आहिनि मां गाइड ठही करे आयो आहियां, तव्हां उड़ण लाइक़ु त ठहो। बाबा कॾहिं असां सभिनि खे वठी हलंदा? बाबा चवंदा न, जॾहिं असां सभु उड़ण लाइक़ु ठही वेंदासीं, असांजो महारथी आत्मा आहियूं बाबा जी, जो बाबा खे ॼाणंदा आहिनि, उहो बाबा खे यादि करे एॾी शक्ति धारण करनि, तॾहिं त बाबा असांखे, बाबा चवंदा न, जॾहिं तव्हां सभु निमित तयारु थी वेंदो त बाक़ी सभु त आपे ई पूरी माला ठही वेंदी। त जेका 108 16,108 हीअं करे हीअ आत्मा ई तयारु थी वेंदी न, त बाक़ी सभु पूरी माला ठही वेंदी, पोइ त फटाफट मथे हली वेंदासीं। त बाबा चवंदा आहिनि मां गाइड ठही करे आयो आहियां, तव्हां उड़ण लाइक़ु त ठहो न, माया पंख तोड़े छॾिया अथई ज्ञान योग जा। कल्ह बाबा चई न मां तव्हांखे परी जादू ठाहिणो आहे, त जेतिरो जेतिरो असांजो ज्ञान ऐं योग जा पंख मज़बूत थींदा वेंदा त असां परी ठहींदा वेंदासीं। उहो माया जो असांजा ज्ञान योग जा पंख तोड़े छॾिया अथई, उहे ईंदा वेंदा त असां सभु वापसि सेकेंड सां बि कम समय में उड़ण वारी परी ठही वेंदासीं। बाबा चवंदा आहिनि मां गाइड ठही करे आयो आहियां, तव्हां उड़ण लाइक़ु त ठहो, माया तव्हांजा पंख तोड़े छॾिया अथई, योग लॻाइण सां तव्हांजी आत्मा पवित्र थी वेंदी ऐं पोइ उड़ी वेंदी। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। त हिन जे लाइ मुख्य सार ज्ञान अमृत धारा सां सभिनि खे निरोगी व स्वर्गवासी ठाहिण जी सेवा करणी आहे। बाबा जी न, कहिड़ो अमृत पी करे कहिड़ो गंगा जल पीआरणो आहे? ज्ञान अमृत जी धारा, इहो असली बाबा जो ज्ञान अमृत पीआरणो आहे। बाक़ी दुनिया वारो पाणी पीअण सां कोई थोरी स्वर्गवासी निरोगी थी वेंदो। त ज्ञान अमृत धारा सां सभिनि खे निरोगी व स्वर्गवासी ठाहिण जी सेवा करणी आहे। मनुष्य खे देवता ठाहिणो आहे, बाप समान मास्टर रहम दिल ठाहिणो आहे,
जीअं बाबा बि रहमदिल ठही करे असांखे राजयोग ऐं ज्ञान जी शिक्षा ॾियनि था, त असांखे बि बाबा जे समान रहमदिल ठही करे सभिनि जो बुद्धि योग दुनिया मां असां कढी करे बाबा वटि लॻाइण जे लाइ उन्हनि खे ज्ञान योग ॾियणो, ज्ञान योग जी शिक्षा ॾियणी आहे। ॿियो आहे ज्ञान जी प्रकाष्ठा सां बुद्धिवान ठही शिव जयंती ते सिद्ध करिणो आहे कि शिव जयंती ही गीता जयंती आहे। गीता ज्ञान सां ही श्री कृष्ण जो जन्म थियो। वरदान दिनचर्या जे हर कर्म में यथार्थ ऐं युक्तियुक्त हलण वारा पूज्य ऐं पवित्र आत्मा ठहो। पूज्य पवित्र आत्मा जी निशानी उन्हनि जो हर संकल्प बोल कर्म स्वप्न यथार्थ अर्थात युक्तियुक्त हूंदो। बाबा चवंदा आहिनि पूज्य आत्मा जी निशानी छा आहे, उन्हनि जो हर संकल्प बोल कर्म स्वप्न भी यथार्थ ऐं युक्तियुक्त हूंदो। हर संकल्प में अर्थ हूंदो उन्हनि जे हर संकल्प में अर्थ हूंदो। ईअं न कि ईअं ई ॻाल्हाए छॾियो, निकिरी वियो, करे वरितो, थी वियो न। असांखे उन्हनि जे हर संकल्प बोल कर्म यथार्थ युक्तियुक्त हूंदो, उन्हनि में कुझु न कुझु अर्थ हूंदो। पवित्र आत्मा सदा दिनचर्या जे हर कर्म में यथार्थ ऐं युक्तियुक्त रहंदी आहे। यथार्थ भी रहंदी आहे, युक्तियुक्त भी रहंदी आहे। अर्थात इन करे उन्हनि जी पूजा बि उन्हनि जे हर कर्म जी थींदी आहे। अगरि असांजो हर कर्म सदा दिनचर्या में जेको बि असां कर्म करूं था बाबा जी यादि में यथार्थ युक्तियुक्त हूंदो, त असांजे हर कर्मनि जी बि भक्ति मार्ग में पूजा थींदी, अर्थात पूरी दिनचर्या जी थींदी। उथण खां वठी करे सुम्हण ताईं भिन्न भिन्न कर्म जे दर्शन थींदा वेंदा। स्लोगन आहे सूर्यवंशी ठहिणो आहे त सदा विजयी हिकु स्थिति ठाहियो। सूर्यवंशी ठहिणो आहे त असांखे सदा विजयी ठहिणो आहे, सदा हिकु स्थिति पाप समान। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।